नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरोवाह मोड़ ते कुझु ॾींहं अॻु हथुंगो में बेदर्दी सां क़त्ल थियल नौजवान जे वारसनि जो एहतजाजी धरणो जारी आहे। नौजवान जे वारसनि पारां हलंदड़ बरसात में खिपरोवाह मोड़ ते पुलिस जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। नौजवान जे पीउ अली क़ाइम ख़ानी पारां क़त्ल थियल पुट जे खून सां इंसाफ़ जी अपील आहे। खिपरोवाह मोड़ ते केतिरनि ई कलाकनि खां एहतजाजी धरणो जारी। ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं डिघियूं क़तारियूं लॻी वियूं आहिनि। मुसाफ़िर सख़्त परेशान। इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि पारां के बि एहतजाजी धरणे में अचण जी ज़हमत न कई है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरोवाह मोड़ ते कुझु ॾींहं अॻु हथुंगो में बेदर्दी सां क़त्ल थियल नौजवान जे वारसनि जो एहतजाजी धरणो जारी आहे। नौजवान जे वारसनि पारां हलंदड़ बरसात में खिपरोवाह मोड़ ते पुलिस जे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। नौजवान जे पीउ अली क़ाइम ख़ानी पारां क़त्ल थियल पुट जे खून सां इंसाफ़ जी अपील आहे। खिपरोवाह मोड़ ते केतिरनि ई कलाकनि खां एहतजाजी धरणो जारी। ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे। रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जूं डिघियूं क़तारियूं लॻी वियूं आहिनि। मुसाफ़िर सख़्त परेशान। इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि पारां के बि एहतजाजी धरणे में अचण जी ज़हमत न कई है।